بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي. آمنت بالله صدق الله العظيم. محمد احمد जी आवाज़ में तलावत कलाम पाक ॿुधण जी सादत माणी सी क़ुरान पाक को पढ़णु ऐं ॿुधणु ॿिन्ही सां सवाबु हासिलु थींदो आहे. अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में हाज़िर थी चुको आहियां. रमज़ान जो बाबरकत महीनो अॼु ख़ैरनि सां टियों रोज़ो आहे. सभिनी खे थोरी देरि में अफ़्तारी बि कंदासीं, पर इन ॾिस में सभ खां अवल अहमियत जोगी ॻाल्हि इहा आहे त महांगाई ॾाढी आहे. महांगाई बि आहे, बेरोज़गारी बि आहे, गुरबत बि आहे, मुफ़लिसी बि आहे. सो हिन ॾिस में सभ खां पहिरियां त तव्हांखे उन्हनि ग़रीबनि मिसकिननि जो ख़्यालु करणु घुरिजे जेकी हिन लम्हे कुझु बि पंहिंजे लाइ न आणे सघनि था, न चाढ़े सघनि था. उहे बेयारो मददगार वेठा आहिनि. उन्हनि सभिनी जी तव्हां असांखे हेल्प करणी आहे. रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो सुधरियल मुल्कनि में जीअं स्टार्ट थींदो आहे त उतां जा जेकी यहूदी बि हूंदा आहिनि न, त उहे पंहिंजे मुस्लमाननि जे लाइ जेकी उते रहनि था उन्हनि जे लाइ ख़ूबसूरत तमामु घणा पैकेजिस ॾींदा आहिनि, तमामु घणियूं सहूलियतूं ॾींदा आहिनि. पर पाण वटि ईअं नथो थिए बदकिस्मती सां. ख़बर न आहे छो. रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो जीअं स्टार्ट थिए थो त महांगाई वधी वेंदी आहे ऐं जेकी मुनाफ़िक़ोर आहिनि उहे क़ीमत वधाए छॾींदा आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि जी. ऐं थोरी देरि पहिरियां मूं बि मार्केट जो चकर हयो आहे. मार्केट जो चकर हणी मां पाण चकराइजी वियो आहियां. कल्ह टियों लाखूं जेकी टमाटर 100 रुपए में 3 किलो मिलंदा हुआ, अॼु उहो टमाटर 100 रुपए में 1 किलो मिली रहियो हुयो. इन खां सवाइ जेके गिदरे जो रेट हुयो कल्ह 50 रुपए जो हुयो, मतिलबु 2-3 ॾींहं पहिरियां रमज़ान खां 2-3 ॾींहं पहिरियां 50 रुपए ताईं मिली रहियो आहे, अॼु 150 रुपए किलो मिली रहियो आहे. सो मूंखे ॾाढो मतिलबु अचरज में आउं अची वियुसि त हीउ सभु कुझु छा थी रहियो आहे. रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में थियणो त ईअं खपे त शयुनि जा अघु घटिजनि, पर असां वटि वधी वेंदा आहिनि. असां वटि केरु वधाईंदो आहे? असांजो ई भाउ मुस्लमान वधाईंदो आहे, जेका इंतिहाई अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे. ऐं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त जॾहिं असांजो ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे या लो थींदो आहे त पोइ पाण लूणु जेको आहे सो खाइण खां कीॿाईंदा आहियूं. ख़ौफ़ थींदो आहे त मतां लूणु चखियूं त पोइ मतां मरी न वञूं. ऐं जेकॾहिं पाण खे दिलि जो को अटैक थींदो आहे, दिलि जो मामिलो हूंदो आहे त सणभ खाइण खां परहेज़ कंदा आहियूं. चवंदा आहियूं सणभ खाईंदासीं मतां मरी न वञूं. ख़ौफ़ थींदो आहे त मतां मरी न वञूं. ऐं जेकॾहिं शुगर जो प्रॉब्लम थींदो आहे त मिठो खाइण खां लवाईंदा आहियूं. ख़ौफ़ थींदो आहे त मतां घणी शुगर वधी न वञे, मरी न वञूं. इहो ख़ौफ़ इन्हनि शयुनि में थिए थो. पर पाण जॾहिं इहा महांगाई वधायूं था या पाण जेकी वापारी बिरादरी आहे उन्हनि सां मुखातिबु थियां थो, उहे जेकी अघु वधाइनि था उन्हनि खे इन लम्हे छो नथो ख़ौफ़ अचे त असां मरी वेंदासीं ऐं मरी वेंदासीं त उते छा हाल हूंदो असांजो. हिन लम्हे हिन ॾिस में सभिनी मुस्लमान भाइरनि जी पाण खे हेल्प करणी आहे. हिक ॿिए सां पाण भरिजलाती जेकी सरी सघे थो उहो ॾियूं. ऐं पाड़े में बि जेकॾहिं पाण का चङी भाॼी चाढ़ियूं था त उहा पाण खे ॾियणु घुरिजे. पहिरें माज़ी क़रीब जी जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां थो त जॾहिं बि इफ़्तार थींदी हुई त पोइ थींदो ईअं त चङी भाॼी या फल फ्रूट पाड़े में बि ॾिबो, मस्जिद ॾे बि वेंदो हुयो, उन लाइ बि हिसो कढिबो हुयो. हाणे वरी ईअं बि नथो कयो वञे. हाणे मस्जिदुनि में बि उहे ताम नथा अचनि जेकी पहिरियां ईंदा हुआ. कतल ॻड़ी का पई आहे, हिकु अधु फ्रूट पियो आहे. सो असां सभई मुस्लमाननि खे वरी पंहिंजी जेका आहे सा ईमान जी पुख़्तगी आणी आहे ऐं हिन ॾिस में पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे. जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो ऐं आख़िरत में तमामु घणा न त ॾुखारा थींदासीं. सो आउं प्रोग्राम जो आगाज़ करे चुको आहियां, पंहिंजो इंट्रो ॾेई चुको आहियां, जेको कामन हिकिड़ो किसो हुयो तव्हां ताईं पहुचाए चुको आहियां. हिन प्रोग्राम खे तव्हांजे समाअतुनि ऐं साहतुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामेश्वरी वारनि. करशी जामेश्वरी ॾाढो सुठो शरबत आहे, मशरूब ॾाढो भलो आहे. पीअण सां फ़रहत मिलंदी आहे, एनर्जी अची वेंदी आहे.
ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त रमज़ान मुबारक हिन भेरे बहार जी मुंद में आयो आहे। बहार जी मुंद हुजे ऐं वरी थधो शरबत हुजे करशी जामेश्वरी जो, त छा ॻाल्हि कजे। करशी जामेश्वरी हूअं पाण जॾहिं इफ़्तार ऐं सैर कंदा आहियूं त घणो खाई पी वेंदा आहियूं, त पोइ पाण खे वरी उहा जेका खाधे पीते जी जेका शइ आहे उनखे सेट करण जे लाइ पाण खे करशी जामेश्वरीअ जो शरबत पीअणु घुरिजे। करशी जामेश्वरी जा 2 फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि। हिकु त ॻाढ़ो शरबत जेको तमामु घणो मशहूरु आहे, उनखां सवाइ साओ शरबत बि मशहूरु थी वियो आहे, उहो आहे इलायची जो शरबत। करशी जामेश्वरी जा 2 प्रोडक्ट जेकी तमामु घणा मक़बूल आहिनि, मार्केट में मौजूदु आहिनि। ऐं करशी जामेश्वरी जी जेका हिकिड़ी ख़ासियत आहे, उहा जेका तमामु घणी ज़बरदस्त ख़ासियत आहे, जेका ॿुधाइण जोगी आहे। चवंदा आहिनि न कहिड़ी ॻाल्हि आहे साईं जेका ॿुधाइण जहिड़ी आहे, इहा ॻाल्हि आहे ॿुधाइण जहिड़ी। त करशी जामेश्वरी में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि नाहे मिलियल, पाणी जो फुड़ो बि न मिलाईंदा आहिनि। करशी जामेश्वरी ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे, मार्केट में पहुचंदो आहे। ऐं करशी जामेश्वरी जेको पैक या बॉटल जेका तव्हां मार्केट में ॾिसो था, इहा 265 भेरा चेक थींदी आहे। 265 भेरा हिन प्रोडक्ट खे चेक करे ऐं उनखां पोइ मार्केट में माना टेस्ट करे पोइ मोकिलींदा आहिनि, त जीअं तव्हां असांखे इहा शइ फ़ाइदो ॾिए। इन खां सवाइ जेका शुगर फ्री बॉटल आहे, उहा 276 भेरा टेस्टिंग ऐं चेकिंग जे मरहलनि मां गुज़री करे पोइ मार्केट में मुहैया थींदी आहे। करशी जामेश्वरी खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तव्हां यूज़ करे सघो था। हिकु त पाणी में मिलाए शरबत पी सघो था, जेको अक्सर पाण कंदा आहियूं। इन खां सवाइ तव्हां करशी जामेश्वरी खे खीर में मिलाए करे राति जो पी सघो था। सहरी महिल, इफ़्तारी महिल, जंहिं महिल दिलि चवे तव्हां पी सघो था। कस्टर्ड ते लॻाए पी सघो था, खाई सघो था। ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि में बि करशी जामेश्वरी जो जेकॾहिं मेलाप कंदव त उहा शइ तव्हांखे वणंदी। ऐं उहो अक्सर पाण वटि फालूदे में बि इस्तेमालु थींदो आहे। सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते करशी जामेश्वरी जो इस्तेमालु थी सघे थो, वापराए सघिजे थो। करशी जामेश्वरी ॾाढो बहितरीनु शरबत आहे। करशी जामेश्वरी पीओ, पाण खे एनर्जी ॾियो ऐं सहर ऐं इफ़्तार में पंहिंजो पाण खे ताज़ो तमानो महसूसु कयो। ताज़े तमाने ते यादि आयो जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हांजी इबादतुनि में ख़लल पवे थो, तव्हां चाक़ु न आहियो, बीमार आहियो, नज़लो आहे, तव्हांखे ज़ुकाम आहे, तव्हांखे खंघि आहे, त इन ॾिस में करशी जो जोहर जोशांदो मार्केट में वरी मौजूदु अथव। करशी जो जोहर जोशांदो तव्हां वठो, चांहि पीओ, चांहि में करशी जो जोहर जोशांदो मिलाईंदव त चांहि जो ज़ाइक़ो बि ज़बरदस्त थींदो ऐं तव्हांखे जेको नज़लो आहे, ज़ुकाम आहे, खंघि आहे, उहा तकलीफ़ बि ख़तमु थी वेंदी, बुख़ार बि ख़तमु थी वेंदो। करशी जो जोहर जोशांदो तव्हांखे तमानो कंदो, तव्हांखे चुस्त कंदो। ऐं रोज़ेदार जेकी सम्झनि था त हाणे रोज़ो रखियोसीं त पोइ वरी सुस्ती आहे हिकिड़ी, पाण खे हॾनि में सूरु आहे या पाण खे खंघि थोरी आहे हल्की फुल्की, त रोज़ो नथा रखी सघूं, इबादतुनि में ख़लल पए थो, त करशी जो जोहर जोशांदो मार्केट में मौजूदु आहे। बहरहाल अॻिते वधूं था, प्रोग्राम जी तरतीब खे वधायूं था। मौज़ूद महिमान सां तव्हांजो तारीफ़ करण खां अॻु में असांजे घर भातीअ जो तारीफ़ ज़रूरी आहे। ऐं हूअं तारीफ़ जो मोहताज त आहे कोन, पर वरी बि जेकी नवां ॾिसंदड़ आहिनि उनखे ॿुधायूं त शेफ़ फैसल करशी जामेश्वरी जे किचन में असां सां गॾु आहे, उनखे असीं भली कार चऊं था। कीअं आहियो फैसल साहब? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियो, मज़े में? अल्लाह जो शुक्र। वरी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो। अॼु भला छा ठाहींदो? अॼु त हिकु लस्सी ठाहियूं पिया। अच्छा। छाकाणि त मौसम बि अहिड़ो हूंदो आहे, तास थींदी आहे, त ॾही जो इस्तेमालु वधीक करणु खपे। वाह वाह। त जामेश्वरी सां गॾु असां लस्सी ठाहींदासीं। अच्छा। ऐं इलायची मिल्क यानी इलायची वारो खीर जेको तव्हां सहरी में पीअंदो त सॼो ॾींहुं तव्हांखे तास न। वाह 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 वाह। माना इलायची माना असांजी जेका उञ आहे उनखे बि ख़तमु करे सघे थी, जेका वरी तास थींदी आहे, पाणीअ जी जेका तलब थींदी आहे उनखे बि घटि करण में मदद ॾींदी। करशी इलायची वारे सां ठाहींदो इहा शइ? हा। ॻाढ़े शरबत जो बि इस्तेमालु कंदो? ॻाढ़े शरबत खे असां ठाहींदासीं लस्सी में। अच्छा। हा जी। माशाल्लाह, ॻाढ़ो शरबत लस्सी में बि मिलाए सघे थो? लस्सी इहा ॻाल्हि त मूंखे ॿुधाइणी बि हुई। खंडु न मिलायो। अच्छा। करशी जामेश्वरी मिलाईंदो त तमामु बहितरीनु में फ्लेवर, मिठी लस्सी ठही वेंदी? मिठी लस्सी ठही। वाह वाह, इहे तव्हांजूं साईं माना नयूं नयूं शयूं असां ॿुधंदा आहियूं, वरी ॾिसंदा आहियूं, त पोइ वरी असां पाण बि वरी अप्लाई कंदा आहियूं ऐं उनजो ज़ाइक़ो ॾाढो भलो बि थींदो आहे। त हिते हिकु गिलास आहे असां वटि थधो खीर। अच्छा। हिन में 4 खाइण जा चमचा इलायची, करशी जामेश्वरी इलायची फ्लेवर में मिलाईंदो, चङी तरह हिनखे मिक्स कंदो। ख़ासि कर सहरी में अगरि पीओ न, अच्छा, तमामु बहितरीनु सॼो ॾींहुं तव्हांजो सुठो गुज़रंदो। वाह वाह। सहरी महिल माना फ़ाइदेमंद आहे, हाज़मो रहंदो, पी सघूं था, पर सहरी महिल वधीक फ़ाइदेमंद। इलायची का तास नथी थिए। ॿार बि अगरि खीर नथा पीअनि त पोइ या त इलायची में या हे जामेश्वरी जो जेको गुलाब वारो आहे फ्लेवर, इहो विझी ॿार ज़ाइक़ो अची वेंदो, ॿार जी दिलि चवंदी शौक़ सां पीअंदा। वरी हिकिड़ो गिलास वञा वधीक, मां तव्हां ख़र्चु वधायो था असांजा। पर करशी जामेश्वरी सां वाक़ई में ज़ाइक़ो अची वेंदो आहे। ऐं इलायची वारो जेके शरबत खीर में मिलायो त खीर जो ज़ाइक़ो मुनफ़रद खीर में मिलाए इनखे तव्हां इस्तेमालु कयो। इहो ठही वियो साईं जल्दी में? बिल्कुलु। वाह वाह, इहा झटपट साईं रेसिपी। बसि ठीकु आहे, अञा ॿी का शइ तयारु ॿी जी मां रेसिपी ॿुधाई थो छॾां, पोइ ब्रेक में ठाहींदो। हा, सही सही। छा रेसिपी आहे? हिन जे लाइ असां 1 गिलास या 1.5 गिलास खीर खणंदासीं थधो, ठीकु आहे। हुन में असां विझंदासीं ॾही 1 पा ऐं खंडु विझण जी ज़रूरत न आहे। करशी जामेश्वरी जा 4 खां 5 चमचा तव्हां हिन में मिलाईंदो ऐं जूसर जग में विझी हिकु दफ़ा हलाई छॾींदो, तमामु बहितरीनु तव्हांजी लस्सी तयारु थींदी। बर्फ़ विझी पोइ तव्हांखे पी सघो। वाह वाह वाह। इहा वरी ठाहिणु कीअं तव्हांखे सेखारींदो असांजो शेफ़ फैसल? थोरी देरि खां पोइ मौज़ूद महिमान जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां, जेकी असां वटि आहिनि। अॼु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते रोशनी विझंदासीं। असां सां गॾु ॾाढो ज़बरदस्त गेस्ट बि आहे, साहिबज़ादा अल्लामा बिलाल फारूकी साहिबु, उनखे असीं भली कार चऊं था। कैसे हैं सर जी?
الحمدللہ السلام علیکم. وعلیکم السلام. بالکل ٹھیک ٹھاک ہے. آپ کیسے ہیں؟ آپ ٹھیک ٹھاک بالکل زبردست. بہت شکریہ جی آپ ہمارے پروگرام میں تشریف لائے. हिन खां सवाइ जेको ॿियो दोस्त आहे उहो ॾाढी सुठी नातिय शाइरी कंदो आहे. पाण त उहो प्रोफेसर आहिनि ऐं जेको आहे सो इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस मैनेजमेंट में उन्हनि खे वाइस चांसलर तौर पे उनखे चई सघिजे थो त उते ड्यूटी पंहिंजी सरअंजाम ॾियनि पिया. डॉक्टर तारिक रहीम सुमरू साहिब असां सां गॾु आहे, उनखे असीं भलीकार चऊं था. साईं महिरबानी. साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह. वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां कीमती वक़्तु आहियो. हूअं त तव्हां सां ज़राअत जे मौज़ू ते ॻाल्हाईंदा आहियूं. अॼु वरी नातिय शाइरी अॼु इतमामु अहिड़ो आहे, अॼु प्रोग्राम अहिड़ो आहे त प्रोग्राम जी नोयत जे हिसाब सां पाण अॻिते वधंदासीं. इन खां सवाइ नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ या हमदे बारी ताला ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु ॿ दोस्त आहिनि, उन्हनि खे पाण भलीकार चऊं था. ऐं असां सां गॾु आहे मोहम्मद काशान कादरी साहिब, उनखे भलीकार चऊं था. बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए. इन खां सवाइ मोहम्मद औरंगज़ेब कुरैशी हाशमी साहिब असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था. लख थोरा स्टार्ट चऊं था त उन पालनहार जो ज़िक्र कजे, उन कादर जो ज़िक्र कजे जंहिंजे हथ में सॼी कुदरत आहे. हीउ संसार जेको हलाए थो, हीउ वहिंवार जेको हलाए थो, तव्हां असांखे जंहिं पैदा कयो, उनजी हमद ॿुधूं त पोइ अॻिते वधूं था. जी बिस्मिल्लाह. सल्ली अला करीमना सल्ली अला मुहम्मदिन ए मेरे मौला 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 मौला, ए मेरे मौला मौला मौला, ए मेरे मौला 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 मौला, ए मेरे मौला मौला मौला. अपना हरम दिखा दे दोनों जहां के मालिक, अपना हरम दिखा दे दोनों जहां के मालिक. किस्मत मेरी जगा दे, किस्मत मेरी जगा दे दोनों जहां के मालिक. है मेरे मौला 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 मौला, है मेरे मौला मौला मौला. बरसों से आरज़ू है तैबा की जुस्तजू है, मक्के की आरज़ू है तैबा की जुस्तजू है. इस बार ही दिखा दे रमज़ान में बुला ले, इस साल ही बुला ले, हज में भी बुला ले दोनों जगह के मालिक. है मेरे मौला 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 मौला, है मेरे मौला मौला मौला. दुनिया आखिरत के हर गम से तू बरी है, दुनिया आखिरत के हर गम से तू बरी है. मुजदा मुझे सुना दे, मुजदा मुझे सुना दे दोनों जगह के मालिक. है मेरे मौला 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 मौला, है मेरे मौला मौला मौला. बैठा नबी के दर पर जिस दम वो ये उजागर, बैठा नबी के दर पर जिस दम वो ये गदागर, बैठा नबी के दर पर जिस दम वो ये गदागर. ईमान पे दे मौत मदीने की गली में, मदफन मेरा आका के कदमों में बना दे. बैठ
بیٹھا نبی کے در پر جس دم وہ یہ گدا گئے اس دم اسے فنا دے اس دم اسے فنا دے دونوں جہاں کے مالک ہے میرے مولا 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 اے میرے مولا 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 जज़ाक अल्लाह सुभान अल्लाह ऐं मौला खे ई पारत आहे त मौला ई असांजी जेका ॿुॾल ॿेरी आहे उहा तारींदो ऐं असांखे बि पंहिंजी करम नवाज़ी सां असांजी बि वाघ वारींदो सो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे असां सां गॾु रहिजो हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठी मोटी था अचूं ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था हिन प्रोग्राम खे तव्हांजी साहतुनि समातुनि टीवी ताईं पहुचाइण में असां सां सहकार फरमायो आहे करशी जामी श्री ठाहिण वारनि करशी जामी श्री ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे करशी जोर जो शांदो बि यूज़ कंदा कयो तव्हां जेकॾहिं बीमार आहियो नज़लो आहे ज़ुकाम आहे खंघि आहे त करशी जोर जो शांदो मार्केट में मौजूदु आहे करशी जोर जो शांदो जो फ़ाइदो इहो आहे त चॉकलेट फ्लेवर में मौजूदु आहे ॿार बि उनखे वॾी दिलचस्पीअ सां शौक़ सां वापराए सघनि था इन खां सवाइ वॾनि जे लाइ वॾा फ्लेवर आहिनि मुख़्तलिफ़ उहे तव्हां मार्केट में वठी सघो था शेफ़ फैसल साहिबु असां गॾु आहे ऐं करशी जामी श्री जे किचन में आहे हिकिड़ो त लस्सीअ में जेको आहे सो असांखे जामी श्री मिलाए करे ॿुधाई त हीअं बि पी आहे लस्सी हाणे छा था ठाहियो बसि हिनखे हाणे ठही वियो आहे हा जी ब्रेक में मां हिनखे हलाए छॾियो मशीन में वाह ऐं हिनखे हाणे कढी वठंदासीं अफ़्तारी जे टाइम तव्हां ठाहियो या सहरी में ठाहियो असां त ॻुठनि में माना इन कलर में मिल्क रोज़ चवंदा हुआ मिल्क रोज़ हा मिल्क रोज़ हा बिल्कुलु वाह वाह त ही पिंक कलर में अची वई आहे छाकाणि त हिन में जामी श्री मिलायल आहे वाह वाह अधु किलो या 1.5 पा ॾही खणंदो हिन में 6 खाइण जा चमचा जामी श्री सही शरबत ॻाढ़ो मिलाई छॾिजो इलायची में बि ठाही सघो था अच्छा ऐं 1 गिलास खीर विझिजो बसि हिनखे ब्लेंड कंदो बर्फ़ विझी छॾिजो गॾु असांजो जामी श्री लस्सी तयारु थी थधो थधो शरबत लस्सी माना तयारु आहे बिल्कुलु हे तयारु वाह वाह जामी श्री ॾाढो सुहिणो करशी जामी श्री जे तावन सां ऐं ॿ शयूं तव्हां हिन वक़्तु डिस्प्ले बि थिए पियो त हिकु त माना अछे कलर में आहे ऐं ॿी ॻाल्हि पिंक कलर में आहे गुलाबी कलर में आहे इलायची वारो फ्लेवर बि हिन में यूज़ कयो वियो हिकिड़े में ऐं हिकिड़े में वरी ॻाढ़ो शरबत यूज़ कयो करशी जामी श्री ॾाढो बहितरीनु शरबत आहे ऐं बहितरीनु माण्हू आहे शेफ़ फैसल जेको जल्दी जल्दी में असांखे ज़बरदस्त माना ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे त हीअं शइ तयारु थी सघे थी ऐं फटाफट तयारु थी सघे थी फैसल साहिबु तव्हांजी का ख़िदमत कयूं हाणे वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो रौनक बख़्शींदा आहियो हाणे मां प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायां थो करशी जामी श्री तावन सां हिन प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं असां सां गॾु साहिबज़ादा अल्लामा बिलाल फारूकी साहिब असां सां गॾु आहे फारूकी साहब थोड़ी देर पहले मैं इंट्रो दे रहा था तो उसमें भी यही बात की मैंने कि यार जो खुदनोश की जो चीज़ें हैं वो महंगी हो गई बिल्कुल तो वैसे भी मैं देख रहा हूँ कि आजकल खौफ खुदा कम होता जा रहा है इसकी क्या वजह है थोड़ा सा इस पर रोशनी डालें खौफ खुदा भाई होना चाहिए आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलिमन खाफ़ मक़ाम रब्बी जन्नतन इसके अलावा भी हदीस पाक में कुरान पाक में अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने बहुत सारी जगह पे खौफ खुदा का ज़िक्र बयान फरमाया तो बात ये कि जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त से जिसने खौफ किया उसके लिए 2 जन्नतें हैं अच्छा अब हुज़ूर देखें मामला ये है कि बाद में ये मुख्तसर करना चाहूँगा कि अगर हमारे दिल में खौफ होता सबसे पहले तो हम समझते हैं कि खौफ है क्या सही खौफ है डर और डर क्या है नुकसान डर का मतलब है नुकसान अगर हम कोई कारोबार कर रहे हैं तो हमें वहाँ पे ये देखते हैं कि यहाँ पे नुकसान है या फ़ायदा है सही तो उस नुकसान को हम कहते हैं खौफ अब ये खौफ है 2 तरह का एक है दुनियावी और एक है अल्लाह रब्बुल इज़्ज़त की ज़ात के साथ और जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त के ज़ात के साथ खौफ है उसकी भी 2 किस्में हैं अच्छा एक वो खौफ है कि एक इंसान नाच सुन रहा है उसके आंखों में आंसू आ गया ये खौफ है मुख्तसर सा सही वक्ती तौर पे सही एक अल्लाह का खौफ वो है जो इंसान मुस्तकिल उसको खौफ होता है मिसाल के तौर याद पे रहे कि पकड़ होगी सही बात है मिसाल के तौर पे इस तरह के इंसान को ये बात का इल्म है कि बस अल्लाह का खौफ उसके दिल में है उसके बाद जब अल्लाह का खौफ होगा तो उसका जो बात करने का जो लहजा है वो लहजा तरीक़ेकार ज़िंदगी का गुज़र बसर मतलब ज़िंदगी के जो मामलात हैं तो उन तमाम मामलात के अंदर हर पहलू पे वो अल्लाह का खौफ जो है वो अपने ऊपर तारी कर लेगा सही सही तो खौफ की 2 किस्में हैं तो हुजूर अब हम करते हैं अगली बात देखें कि अगर खुदा का खौफ दिल में मौजूद हो
تو حضور آپ مجھے خود بتائیں کہ وکیل کا قلم کبھی غلط چل سکتا ہے؟ صحیح بات ہے. اگر خوف خدا موجود ہو تو جج کا فیصلہ کبھی غلط ہو سکتا ہے. اگر خوف خدا موجود ہو تو جس طرح آپ نے بھی ہماری گفتگو سے قبل فرمایا, جس طرح پروگرام شروع ہوا آپ نے فرمایا کہ مہنگائی ہو گئی, آپ حضور خود بتائیں کہ اگر خوف خدا موجود ہو تو مہنگائی کا عالم یہ ہو سکتا ہے. صحیح بات ہے. تو مسئلہ یہ ہے کہ ہم نے خوف خدا کو سمجھنا چھوڑ دیا ہے, اور اگر خوف خدا موجود ہو تو ہمارا ہاتھ کبھی کسی برائی کے کام کی طرف جائے گا, خوف خدا موجود ہو تو ہمارا پاؤں کبھی کسی برے کام کی طرف جائے گا. تو مسئلہ یہ کہ ہم نے خوف خدا کو سمجھنا ہی چھوڑ دیا ہے, آخرت کی فکر ہی نہیں ہے, آخرت کی فکر ہی نہیں ہے کہ مرنا ہی نہیں ہے, جانا ہی نہیں ہے, تبھی یہ خوف ختم ہو گیا. خواہشات بڑھ چکی ہیں. صحیح بات ہے. ہم نے اپنی زندگی کے اندر جو میں یوں کہوں گا کہ زندگی کو جنت بنانے کے چکر میں لگ گئے. حالانکہ آپ نے سنا ہوگا کہ الدنیا سجن المؤمن و جنت الکافر, کی یہ دنیا جو ہے یہ مؤمن کے لیے قید خانہ ہے, یہ مؤمن کے لیے آزمائش ہے. ایک انسان ہے وہ قید خانے میں ہے, اس کو پورے دن میں ایک روٹی کھانے کے لیے مل گئی. ان سب کے لیے یہی جملہ کہہ سکتے ہیں, حدیث میں پاک بھی ہے کہ وہ جسم جنت میں داخل نہیں ہوگا جس کی پرورش حرام غذا سے کی گئی ہو. بالکل بالکل. تو بس بات سیدھی سی ہے, اب ان کی مرضی ہے, ایک لقمہ حرام کا, ان کی مرضی ہے کیا کرتے ہیں. چلیں جی, اساں گڈ ڈاکٹر طارق رحیم سومرو صاحب آئے, سو ان کھاں بھی کچھ ॿुधूं नातिया कलाम साईं तव्हां ॿुधाइण वारा हुयो. जी बिस्मिल्लाह कजे. जी ॾाढा सुठा सुहिणा शाइर आहियो तव्हां बि. महिरबानी. मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी, खुद खुदा लिखी आहे अज़मत क़ुरान में अनवार जी. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. छा ॿुधाए छा ॿुधायां कलम खे ताक़त न आ, वाह. जा ॿुधाई हसान आहे नात में मेहार जी. मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी. साराह लिखां सरकार. सुभान कुल अल्लाह. नबियुनि वाइदा निभाया, जी साईं. पंहिंजी उम्मत खे ॿुधाया, वाह. आख़िर में अव्वल ईंदो ख़बर ॾिनी सरदार जी. मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी. सुभान अल्लाह. ज़िक्र ख़ुदा बुलंद कयो आहे मलकनि साण मेराज में, वाह वाह. ज़िक्र ख़ुदा बुलंद कयो आहे मलकनि साण मीलाद में, अर्श में ऐलान थिया आहिनि महफ़िला मंठार जी. वाह वाह. मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. चाक थियो आहे सीनो पाक, तयारी आहे मेराज जी. जी साईं. रब घुरायो महबूब के आ, सिक आ दीदार जी. मूं हथनि में नाहे ताक़त. सिदरतुल मुंताह खां अॻियां जिब्राइल जी हद न हुई, रफ़ रफ़ सवारी तयार हुई ला मकान ला यार जी. मूं हथनि में नाहे ताक़त. नूर सां नूर मिलियो पर्दनि में पर्दा खुलिया, नूर सां नूर मिलियो पर्दनि में पर्दा खुलिया. नूर ॼाणे छा हुयो मंज़र, ताक़त नाहे इज़हार जी. मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी. वाह 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 साईं. मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी. सो हाणे भला इहो मिठड़े आवाज़ में भला नातिया कलाम ॿुधूं, छा ख़्यालु आहे? बिल्कुलु साईं. असां सां गॾु मोहम्मद काशान कादरी साहिबु आहे, उनजी आवाज़ में लुत्फ़ अंदोज़ थियूं था. मिठे मीर मदनी जी सना ख़्वानी आहे. जी बिस्मिल्लाह. खुला है सभी के लिए बाब रहमत, खुला है सभी के लिए बाब रहमत. वहाँ कोई रुतबे में अदना नाली, मुरादों से दामन नहीं कोई खाली. कतार लगाए खड़े हैं सवाली, खुला है सभी के. और मैं पहले पहल जब मदीने गया था तो थी दिल की हालत तड़प जाने वाली.
وہ دربار سچ مچ میرے سامنے تھا، وہ دربار سچ مچ میرے سامنے تھا، ابھی تک تصور تھا جس کا خیالی کھلا ہے سبھی کے، اور میں ایک ہاتھ سے دل سنبھالے ہوئے تھا، تو تھی دوسرے ہاتھ روزے کی جالی، دعا کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے، دعا کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے، نہ یہ ہاتھ خالی نہ وہ ہاتھ خالی، کھلا ہے سبھی کے۔ میں توصیف سرکار کر تو رہا ہوں، مگر اپنی اوقات سے باخبر ہوں، میں صرف ایک ادنا ثناخواں ہوں ان کا، میں صرف ایک ادنا ثناخواں ہوں ان کا، کہاں میں کہاں نعت اقبال و حالی، کھلا ہے سبھی کے۔ असां सां गॾु काशान कादरी साहिबु, ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु माशाल्लाह ॿुधण जी सादत माणीसीं। हाणे हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठी पाण जल्दी मोटी ईंदासीं। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। मोहम्मद मिठे जो सहारो मिली वियो, मोहम्मद मिठे जो सहारो मिली वियो, ॿुॾंदड़ हुई ॿेड़ी किनारो मिली वियो, ऐं अलाह जो त हूअं ई हुयो करम काफ़ी, अलाह जो त हूअं ई हुयो करम काफ़ी, सॼण सुहिणे ख़ातिर वाधारो मिली वियो, ॿुॾंदड़ हुई ॿेड़ी किनारो मिली वियो, मोहम्मद मिठे जो सहारो मिली वियो, ऐं रुली भटकी बेहद बेज़ार थियासीं, रुली भटकी बेहद बेज़ार थियासीं, चङो थियो चङाईअ जो चारो मिली वियो, मोहम्मद मिठे जो सहारो मिली वियो, ॿुॾंदड़ हुई ॿेड़ी किनारो मिली वियो, ऐं मिठे मीर मदनीअ जे नाव तां सदिके, मिठे मीर मदनीअ जे नाले तां सदिके, पैगंबर असांखे प्यारो मिली वियो, ॿुॾंदड़ हुई ॿेड़ी किनारो मिली वियो, मिठे मीर मदनीअ जो सहारो मिली वियो, ऐं इरशाद जागीराणी थींदियूं सभु सणायूं, जागीराणी इरशाद थींदियूं सभु सणायूं, असां आशिक़नि खे इशारो मिली वियो, ॿुॾंदड़ हुई ॿेड़ी किनारो मिली वियो, मोहम्मद मिठे जो सहारो मिली वियो। सो उन सहारे जे बल ते हिन वक़्तु वरी तव्हांजी ख़िदमत में पेश थियासीं। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं नातिया कलाम जा ॿोल ॾाढा सुठा असांखे डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहिबु ॿुधाईंदो। साईं जो हिकिड़ो किताब बि आयल आहे मार्केट में जेको नातिया शाइरी जो आहे, ईअं न साईं? छा नाम आहे साईं उन किताब जो? मजमुआ नात जो रखियो आहे। अच्छा अच्छा, माशाल्लाह जी। वरी ॿिए भेरे अचो त उन किताब खे बि पाण सां गॾु खयूं अचिजो त असां उन मां मुस्तफ़ीद थियूं, फ़ाइदो वठूं। जी इंशाल्लाह। हाणे छा था ॿुधायो साईं? उर्दू में हिकिड़ी नात आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी साईं। जी। मेरा दिन गुज़रे ज़िक्रे मुस्तफ़ा में, आहा, मेरा हर लम्हा फ़िक्रे मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क्या कहने? जब भी जाऊं जहाँ भी जाऊं, जी साईं। मैं जब भी जाऊं जहाँ भी जाऊं, आपका नाम ही लबों पे लाऊं,
मेरी हर साथ शुक्र मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मेरा खाना पीना एहसान मुस्तफ़ा है, मेरा उम्मती होना इरफान मुस्तफ़ा है। सुभान अल्लाह। मैं खुशियाँ मनाऊं कसरे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह। मैं जो भी करूं जब भी करूं आपकी राह पे चलता रहूं, मेरा हर कदम सफ़रे मुस्तफ़ा में, सुभान मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मेरा देखना सुनना चलना फिरना मुर्शिद कामिल की सोहबत का मिलना, मेरा जागना सोना अशारे मुस्तफ़ा में, सुभान अल्लाह, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह। मैं नाते लिखूं लिखता रहूं, दुरूद व सलाम पढ़ता रहूं, मेरी शामें कटें नशरे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह, सुभान। मैं खुशियाँ मनाऊं नेमतें पाऊं, कदमों में आपके रहना चाहूं, सुभान अल्लाह। मेरी सारी नस्लें शजरे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह, सुभान। मेरा हर कदम हो जानिबे मदीना, आहा, मेरा हर सफ़र मदीना ही मदीना, सुभान अल्लाह। मेरी मंजिल हो शहर मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मुझे रातों को हो तेरी ज़ियारत, आहा, देहाती मिले तुझे ऐसी सआदत, सुभान अल्लाह। मेरी सब रातें नज़रे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह। मेरा दिल धर के खुमारे मुस्तफ़ा में, आहा, मेरी ज़िंदगी बसर हो दियारे मुस्तफ़ा में, वाह। मेरी जान निकले सारे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में, मेरा हर सुभान लम्हा अल्लाह। फ़िक्र मुस्तफ़ा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क्या कहने जी, बहुत खूब जी, बहुत खूब, माशाल्लाह से। सो बिलाल भाई, ज़िक्र का ज़िक्र निकला, तो वो कौन सा ज़िक्र है जो कसरत से करें तो कसरत से नेकियां मिल सकती हैं? कोई तस्वीर बता दें, कोई ज़िक्र बता दें, क्या करना चाहिए? इबादत तो वैसे तो मुख्तलिफ पैकेजेस हैं इस महीने में, माशाल्लाह से। हाँ हुजूर, आपने जिस तरह फरमाया ना कि इस महीने मुख्तलिफ पैकेज हैं। हाँ, अच्छा, मैं अभी जो है ना 2-3 दिन पहले एक टीवी पे बयान कर रहा था कि रमज़ान मुबारक के अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त की रहमत है जो वो सेल लगी हुई है। वाह वाह वाह। लेकिन यहाँ पर एक और नुक्ता जो है, जब मैंने गौर किया तो जो सेल होती है ना, सेल वो इस तरह होती है कि आपने कुछ पैसे अदा करने होते हैं, कम पैसे, सही। फिर चीज़ मिलती है आपको। लेकिन रमज़ान मुबारक का महीना ऐसा है कि इसमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त की रहमत है जो फ्री है, बिल्कुल फ्री है। वाह वाह, सुभान वो इस तरह कि आपने बस अपने दिल के जो दरवाजे को खोलना है, सही। अल्लाह रब्बुल इज़्ज़त की रहमत है आपके दिल में। सुभान अल्लाह। और सिर्फ ये है कि आपका दिल जो है ना उस रहमत को कबूल करने के कायल हो। सुभान मिसाल के तौर पे अगर हमारा दिल साफ़ है, हमारे दिल के अंदर हसद, कीना, बुग़्ज़, चुगलखोरी, ये सब चीज़ें नहीं हैं, तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त की रहमत अता होगी। और दूसरी बात, जिस तरह आपने फरमाया कि इबादत के अंदर सबसे अफजल जो मैं आपको जिक्र करना चाहूँ वो दुरूद शरीफ। सुभान अल्लाह। हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने फरमाया कि जो शख्स 50 मरतबा दुरूद शरीफ पढ़ता है तो क़यामत के दिन मैं मोहम्मद उस शख्स से मुसाफ़ा फरमाऊँगा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो जिस इंसान से आप सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुसाफ़ा फरमा लें, तो हुजूर क्या लगता है कि जहन्नम की आग उस इंसान को छू सकती है। क्या तो ये जो वजीफ़ा है, ये आप सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम से मुसाफ़ा करने का भी एक ज़रिया है और दूसरा जन्नत में जाने का भी ज़रिया है। अब देखिए ना, आप सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अगर हाथों पे रोटी लग जाए, वो रोटी आग में चली जाए तो वो रोटी नहीं पकती। तो जब मुसलमान का जिस्म आप सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के जिस्मान मुबारक से लग जाए, तो क्या लगता है कि वो उसका जिस्म जहन्नम की आग में जा सकता है। तो ये जन्नत में जाने का ज़रिया भी है, हुजूर के पास जाने का ज़रिया भी है। सबसे आसान, आप हर रोज़ 50 मरतबा दुरूद शरीफ पढ़ें, इंशाअल्लाह क़यामत के दिन हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम से मुसाफ़ा करने की सादत नसीब हो जाए। हूँ भी पाण वटि हूंदो आहे त वांदे वेहण खां चङो आहे त को नेकी जो कमु कजे। सभ खां वधीक नेकी कीअं आहे? इहा ई आहे त वांदा वेठा आहियो, सफ़र में आहियो, किथे बि आहियो, दुरूद पाक जी कसरत कयो। अल्लाह पाक तव्हांजा वार न्यारा कंदो। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था। हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे करशी जामे श्री जे सहकार सां। काॾे बि न वञिजो, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। ऐं ख़ुशि आमदीद उन्हनि खे बि कयूं था जेकी हिन वक़्तु असांजे प्रोग्राम में हिसो थिया आहिनि, मिठे मीर मदनीअ जी नात पढ़ण जे सिलसिले में पेश थिया आहिनि। सो असांजूं वधियूं भेनरूं उन्हनि खे भलीकार चऊं था। हाजरा तैमूर साहिबा असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे, ऐं गॾो गॾु कुरतिल ऐं सिद्दीकी साहिबा असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु आयूं आहिनि। आप दोनों को खुश आमदीद कहते हैं। बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई।
इन खां सवाइ तव्हांखे ॿुधायूं त जेको प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में करशी जामे श्री जे सहकार सां उन ताउन सां पेश कयो पियो वञे। करशी जामे श्री ॾाढो सुठो शरबत आहे, मिठो शरबत आहे, भलो शरबत आहे। हिकु त ॻाढ़ो शरबत जेको फेमस आहे तमामु घणो, ऐं उनखां पोइ हाणे वरी मार्केट में तमामु घणो मशहूरु ऐं मक़बूल शरबत थींदो पियो वञे, उहा आहे करशी जामे श्री जो इलायची वारो शरबत। करशी जामे श्री जी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त उन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे, माना ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे। इन खां सवाइ करशी जोहर चोशांदो मार्केट में मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे नज़लो आहे, बुख़ार आहे, ज़ुकाम आहे, खंघि आहे त करशी जोहर चोशांदे जो इस्तेमालु कयो। इबादतुनि में ख़लल न पवे, तव्हां चाक चङा भला हूंदव त सही तरीक़े सां इबादत तव्हांजी थी सघंदी। करशी जोहर चोशांदे जे मुख़्तलिफ़ फ्लेवर्स में हिकिड़ो फ्लेवर ॿारनि जे लाइ बि आहे, ऐं उहा आहे चॉकलेट फ्लेवर। ॿार बड़े शौक़ु चाह सां करशी जामे श्री ऐं करशी जोहर चोशांदो हाणे पीअण लॻा आहिनि। करशी जोहर चोशांदे जा ॿिया बि खोड़ सारा फ्लेवर आहिनि, वॾनि जे लाइ उहे मार्केट में मौजूदु आहिनि। बहरहाल प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। असां सां गॾु डॉक्टर तारिक रहीम सूमर साहिबु आहे। तारिक साहिबु माशाल्लाह तव्हांजी नातीअ शाइरी बेहदि बणे थी, ऐं हीअ वरी जेका आहे सा जेका मुंदक चऊं, हीअ महीनो चऊं, हीअ प्रोग्राम चऊं, आहे इन सिलसिले जो, त छो न मिठे मीर मदनी जी तारीफ़ जा ॿ टे जुमिला ॿिया बि ॿुधूं। बिस्मिल्लाह साईं, इरशाद। जी साईं। गुलाम इब्ने गुलाम आहियां, सुभान अल्लाह। सचे नबीअ जो तमामु आहियां। सुभान अल्लाह। गुलाम इब्ने गुलाम आहियां, सचे नबीअ जो तमामु आहियां। नज़र उथे तां ॾिसां मदीनो, अखियुनि ख़ातिर इनाम चाहियां। गुलाम इब्ने गुलाम आहियां। सुभान अल्लाह। सॼी हयाती मिठे जो नालो, ज़बां ते हरदम कलाम चाहियां। गुलाम इब्ने गुलाम आहियां, सचे नबीअ जो तमामु आहियां। सुभान अल्लाह। सफ़र कयां मां सदा मदीनो, जेरे जन्नत में क़याम चाहियां। गुलाम इब्ने गुलाम आहियां। सुभान अल्लाह। ॾिसां नबीअ खे जॾहिं लहद में, ॾिसां नबीअ खे जॾहिं लहद में किरी पेरनि ते मक़ाम चाहियां। गुलाम इब्ने गुलाम आहियां, सचे नबीअ जो तमामु आहियां। रोज़े महशर पियां मां कोसर, हथनि सां ख़ैरुल अनाम चाहियां। गुलाम इब्ने गुलाम आहियां, सचे नबीअ जो तमामु आहियां। कवि थियां मां कुल नेमतुनि में, कवि थियां मां कुल नेमतुनि में, दिहाती हक़ जो पयाम चाहियां। गुलाम इब्ने गुलाम आहियां, सचे नबीअ जो तमामु आहियां। सुभान अल्लाह। हूअं त जेका बि ग़ुलामी कजे थी प्रेम साहिबु, उन में माण्हू टोकींदा आहिनि, पर हीअ ग़ुलामी वाहिदा जंहिंमें ख़ुशि थिए थो, फ़ख़ुरु थिए। सुभान अल्लाह। जो उनजा पोइ लॻ, उनजा उम्मती, उनजा ख़ादिम, उनजा नौकर, उनजा बाना, उनजा ग़ुलाम थियण में कहिड़ो मज़ो आहे, वॾो चस्सो आहे। माना हीअ वाहिद ग़ुलामी आहे जंहिंखे फ़ख़ुर सां बयानु करे सघे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा ॻाल्हि कजे। असां सां गॾु बिलाल साहिबु आहे। बिलाल साहिबु, वैसे कोई अगर मरीज़ डॉक्टर के पास जाता है तो डॉक्टर साहब फरमाते हैं कि भाई इससे परहेज़ करेंगे तो सेहत सही रहेगी। रमज़ान में किस चीज़ से परहेज़ करें और परहेज़गारी क्या है ये भी बता दें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, परहेज़गारी जो है वो है दूर रहना। अच्छा। जिस तरह डॉक्टर ने फरमाया कि आपने इस चीज़ से दूर रहना है, हाँ, तो हम उसको अपने सेहत के लिए अच्छा समझते हैं कि डॉक्टर साहब ने ये फरमाया है। सही बात है। अब वो डॉक्टर भी इंसान, सही, आप भी इंसान, डॉक्टर भी इंसान। सही बात है। उसने ही मरना है, आपने ही मरना है। सही बात। आपने उस डॉक्टर की बात को बड़ी एक अहमियत दी। सही। अब जो मैं अगला नुक्ता दूंगा ना इंशाल्लाह, वो अल्लाह करे कि जो सुन रहे हैं उनके दिल में बैठ जाए। डॉक्टर की बात को हमने माना, लेकिन जो अल्लाह ने फरमाया, लेकिन जो कुरान ने फरमाया, लेकिन जो मेरे हुजूर ने फरमाया, उसकी बात को कौन सुनेगा, उसकी बात को कौन मानेगा। तो देखें, और ये बातें मान लें तो सारी ज़िंदगी आसान हो जाए। बिल्कुल। और यहाँ पे एक और नुक्ता जी, देखिए ना, हम डॉक्टर से ये पूछते हैं कि यार कामयाब होना है, मतलब सेहत हमने अच्छी करनी है, कोई रास्ता बनाए, कोई तरीक़ाकार बताएं कामयाब होने का, कोई शॉर्टकट रास्ता। सही। लेकिन देखिए, कुरान पाक के अंदर हर चीज़ का इल्म, आपकी कामयाबी, आपकी नाकामी, हर चीज़ कुरान पाक के अंदर है। लेकिन हमने कुरान पाक का रास्ता छोड़ के बाकी हमने सारे रास्ते कामयाब होने के इख्तियार कर लिए हैं। वाह वाह। सुबह से उठते हैं, शाम तक कामयाबी के रास्ते ढूंढते हैं, कुरान पाक को हमने बंद करके साइड पे रखा हुआ। बहुत ही अच्छी बात की, इसलिए मैंने वाह वाह की कि बहुत ही अच्छी बात है, जो समझ मानने वाली बात है। भाई कुरान पाक को छोड़ के हम कहाँ जा रहे हैं। सही बात है, कुरान पाक में ही मतलब दिल लगाना चाहिए, असल रास्ता यही है। सुभान अल्लाह। और हमारे जो बुजुर्ग हैं, जो हमारे उलमाए कराम, उन्होंने भी जो कामयाबी है उनकी, वो भी इसी रास्ते से है। और दूसरी बात ये कि एक तो कुरान पाक, और दूसरा जो है वो जो कामयाबी का रास्ता है तो वो है उलमाए कराम की सोहबत। और आप उलमाए कराम की सोहबत में रहेंगे तो अब बात वही है कि आप परहेज़गार बन जाएंगे, आपको परहेज़गारी मिल जाएगी। और जब आप परहेज़गार हो जाएंगे तो फिर आप मुत्तकी भी हो जाएंगे। आप उलमाए कराम की सोहबत में रहेंगे तो साफ ज़ाहिर है। अच्छा, परहेज़गार और मुत्तकी में फ़र्क क्या है, थोड़ा सा बता दें। क्या है मुत्तकी और परहेज़गार? देखिए, परहेज़गार वो है कि जिसने गुनाहों से परहेज़ की। अच्छा। और जिसने गुनाहों से परहेज़ की तो वो ऑटोमेटिकली मुत्तकी बन गया। अच्छा।
اب جو متقی ہے وہ ہے جو اللہ رب العزت کے جو احکامات ہیں، جو حدیث پاک کے احکامات ہیں، جو شریعت نے حکم فرمائے، جو قرآن کے اندر ہے، تو اس کے اوپر جو عمل کر رہا ہوتا ہے اس کو کہتے ہیں متقی. اور ایک جو ہے متقی انسان بنتا ہی تب ہے جب وہ گناہوں سے دور رہتا ہے، جب وہ پرہیزگار ہوتا ہے. کوئی انسان متقی نہیں بن سکتا جب تک کہ وہ پرہیزگاری اختیار نہ کرے. پرہیزگاری اصل متقی ہے. پروگرام کی ترتیب کو آگے بڑھاتے ہوئے میں دعوت دوں گا حاجرہ تیمور صاحبہ کو کہ وہ نعت رسول مقبول صلی اللہ علیہ وآلہ وسلم میں سنائیں اور ہم سننے کی سعادت حاصل کریں. جی بابا. کیا بتاؤں کہ کیا مدینہ ہے، کیا بتاؤں، کیا بتاؤں کہ کیا مدینہ ہے، بس میرا مدعا مدینہ ہے، کیا بتاؤں. اٹھ کے جاؤں کہاں مدینے سے، میں اٹھ کے جاؤں کہاں مدینے سے، کیا کوئی دوسرا مدینہ ہے، کیا کوئی دوسرا مدینہ ہے، کیا بتاؤں. ان کی آنکھوں کا نور تو دیکھو، ان کی آنکھوں کا نور تو دیکھو، جس کا دیکھا ہوا مدینہ ہے، جس کا دیکھا ہوا مدینہ ہے، کیا بتاؤں. سبحان اللہ. ماشاء اللہ جی. جزاک اللہ. हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था. गॾु रहिजो हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में पेश करण जे लाइ असां सां ताउन फरमायो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि. सो काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो. सलाम रमज़ान. सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था. वॾी महिरबानी आहे तव्हांजी, तव्हां प्रोग्राम ॾिसंदा आहियो. न सिर्फ़ु प्रोग्राम ॾिसो पर प्रोग्राम में जेकी ॻाल्हियूं कयूं था, जेका गुफ़्तगू थिए थी, उन ते बि अमल करण जी अलाह पाक तव्हांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए. ऐं उन खां पोइ तव्हांजी ज़िंदगीअ में जेका तब्दीली ईंदी उहा तव्हां पाण ॾिसंदव त कीअं तव्हां चेंज थी विया आहियो. सो असुलु आहे त क़ुरान हदीस जी रोशनीअ में जेकॾहिं पाण मामलनि खे हल कयूं त पाण ज़िंदगीअ खे सही तग ते वठी वञी सघूं था. हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पेश करण में असां ताउन फरमायो करशी जामे श्री वारनि. प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था. रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे त डॉक्टर तारिक रहीम सूमर साहिब वटि हिकिड़ो रमज़ान मुबारक जे हवाले सां ॾाढा ख़ूबसूरत हुन वटि ॿोल आहिनि त दिलि चवे थी उहे ॿुधी वठूं त पोइ अॻिते वधूं था. जी डॉक्टर साहिबु. जी मुंहिंजा साईं महिरबानी. आयो रमज़ान महिमान भली कार, सुभान अल्लाह. थियो जग में आ ऐलान भली कार. भली कार साईं, भली कार. मिलियो रमज़ान जो फैज़ान भली कार, इहो सभ जो आ ईमान भली कार. भली कार साईं. खणी रहमत आयो ही महीनो, आहे रब जो ही एहसान भली कार. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. तोहफ़ो मिलियो मोमिननि मग़फ़िरत जो, खणी साण आयो रमज़ान भली कार. भली कार साईं. बिस्मिल्लाह. थींदी नसीब निजात बाहि खां, आहे नबीअ जो फरमान भली कार. इहे टे जेके ॾहाकनि जा ज़िक्र आहिनि. जी साईं. मज़कूर क़ुरान में रमज़ान आ अफ़ज़ल, वाह. शान जंहिंजो आली शान भली कार. भली कार साईं, भली कार. सेखारे सब्र तहमुल ऐं ज़ब्त, वाह वाह. थियो मुमकिन ऐं आसान भली कार. भली कार साईं, भली कार. कयूं अमल नेक मुहाबे रमज़ान, वाह. थियो फज़ल संदसि शान भली कार. सुभान अल्लाह, सुभान. पढ़ूं क़ुरान रमज़ान में ज़्यादा, आहा. इहो रमज़ान जो ज़ीशान भली कार. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. वसियो रहमत जो
सामान भली कार ॾिसी लोक थिया हैरान भली कार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मिली मूं देहाती रमज़ान जी बरकत, मिलियो रमज़ान जो इरफान भली कार। भली कार साईं, भली कार। गॾो गॾु नातीअ कलाम जा ॿोल बि तव्हां ॿुधायो पिया थोरी देरि त उहे बि थी वञनि। जी साईं, सुभान अल्लाह थी वञे जी साईं, बिल्कुलु, सुभान हाज़िर अल्लाह। हाज़िर। ॾाढा ख़ूबसूरत ॿोल हुया जेकी आफ़िर बि तव्हां जी साईं। ज़िक्र पिया कयो। सचो मुंहिंजो अल्लाह, सचो मुंहिंजो रसूल, सचो मुंहिंजो दीन, सचो आहे ईमान। सुभान अल्लाह, हक़ जे मुहाबे हक़ ते हलामा, हक़ जी मोहर तां हक़ ते ईमान। सचो मुंहिंजो अल्लाह, सचो मुंहिंजो रसूल। सुभान अल्लाह। इल्म सभु ख़ुदा जा, इल्म जे अता थिया, मज़कूर आ क़ुरान, महबूब मिलियो शान। सचो मुंहिंजो अल्लाह, सचो मुंहिंजो रसूल। ज़िक्र बुलंद ख़ुदा कयो, ज़िक्र मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चो तरफ़ ऐलान, खोले पढ़ो क़ुरान। सचो मुंहिंजो अल्लाह, सचो मुंहिंजो रसूल। सुभान अल्लाह। कानून सभु सारा आइन मुल्क वारा, कानून सभु सारा आइन मुल्क वारा, न आहिनि मथां क़ुरान छो जोड़िया आहिनि इंसान। सही। सचो मुंहिंजो अल्लाह, सचो मुंहिंजो रसूल। सुभान अल्लाह। अक़ीदो मुंहिंजो सचो, अक़ीदो मुंहिंजो पको, सुभान अल्लाह। अक़ीदो मूं ईमान, मुर्शिद जो एहसान। सचो मुंहिंजो अल्लाह, सचो मुंहिंजो रसूल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। करम- इहा ॻाल्हि भली साईं, वाह जी वाह। साईं। जी साईं। करम ही मिठे जा, कर्म जे मुंहुं थिया, देहाती मिलियम मान, सचे जा एहसान। सचो मुंहिंजो अल्लाह, सचो मुंहिंजो रसूल। सुभान अल्लाह, सचो सुभान अल्लाह। मुंहिंजो ॾाढो सुहिणो दीन। साईं, ॾाढो सुहिणो। बेहद ख़ूबसूरत नातीअ कलाम तव्हां ॿुधायो। सचो मुंहिंजो अल्लाह, सचो मुंहिंजो रसूल। अल्लाह पाक सचाईअ सां असांखे बि हिन दुनिया मां रुख़सत फरमाए। सो हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में पेश करण जे लाइ असां सां ताउन फरमायो करशी जामे श्री ठाहिण वारनि। करशी जामे श्री ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे। तव्हां पीअंदा कयो, तव्हांखे एनर्जी महसूसु थींदी। ऐं रोज़ेदारनि जे लाइ तमामु घणी ज़बरदस्त सलाह इहा आहे त करशी जामे श्री अफ़्तार महिल दस्तारख़्वान ते ज़रूरु सजायो, ऐं सजायो न सिर्फ़ु पर पीओ बि सही। सैर ऐं अफ़्तार खे रौनक बख़्शे थो। करशी जामे श्री इन्हनि जो स्लोगन ॾाढो ज़बरदस्त आहे, करशी जामे श्री सभु पीते हैं। सभु पीते हैं मतिलबु नंढा ॿार हुजनि, वॾा हुजनि, औरतूं हुजनि, मर्द हुजनि, सभई वॾे शौक़ चाह सां करशी जामे श्री पीअंदा आहिनि। करशी जामे श्री जा ॿ फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि, हिकिड़ो ॻाढ़ो शरबत ऐं ॿियो साओ शरबत। ॻाढ़ो शरबत बि पीअंदा आहिनि शौक़ सां माण्हू। हाणे त इलायची वारो शरबत जेको साओ शरबत आहे उहो आहे इलायचीन, उनजो नालो आहे। तव्हां इहो पीअंदा कयो। करशी जामे श्री ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे। हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल आहे। ऐं टेस्टिंग ऐं चेकिंग जा मरहला तव्हांखे ॿुधायां त 265 भेरा करशी जामे श्री खे चेक कयो वेंदो आहे, टेस्ट कयो वेंदो आहे। माना 1 न 2 न 3 न 100, 265 भेरा। माना केॾो मरहलो ॾुखियो आहे ऐं तवील आहे। उनखां पोइ त का सुठी शइ मार्केट में आणे सघिजे थी न, ऐं अचे थी, ऐं उहा आहे करशी जामे श्री जो शरबत। इन खां सवाइ जेको शुगर फ्री जी जेका बॉटल आहे उहा 276 भेरा टेस्ट ऐं चेकिंग जे मरहले मां गुज़री पोइ तव्हां ताईं पहुचे थी। सो मौसम बहार आहे, माशाल्लाह रमज़ान मुबारक बि आहे। खाओ पीओ था तमामु ऐं जाम, त पोइ इन खां पोइ पंहिंजो पाण खे सेट करण जे लाइ, मेंटेन करण जे लाइ तव्हांखे करशी जामे श्री ज़रूरु पीअणु घुरिजे। करशी जामे श्री हिकु त पाणी मिलाए पी सघिजे थो, ॿियो तव्हां कस्टर्ड ते बि लॻाए सघो था, फलूदे ते लॻाए सघो था, लस्सीअ में मिलाए सघो था, खीर में मिलाए सघो था। मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि करशी जामे श्री खे वापराइण जा। करशी जामे श्री बेहद ज़बरदस्त शरबत आहे, ज़रूरु पीअंदा कयो। इफ़्तार जो दस्तरख़्वान या सैर जो दस्तरख़्वान तव्हां सजायो। इन खां सवाइ जेकॾहिं तव्हां चाक न आहियो, ठीकु न आहियो, नज़लो आहे, ज़ुकाम आहे, खंघि आहे, बुख़ार आहे, त पोइ तव्हां करशी जोर जोशांदो वापरायो। चांहि में मिलाए पीअंदो, चांहि जो ज़ाइको चेंज थींदो ऐं तव्हां पाण फ़रत में अची वेंदो। चॉकलेट फ्लेवर ॿारनि जे लाइ मार्केट में मौजूदु आहे। इन खां सवाइ खोड़ सारा फ्लेवर आहिनि करशी जोर जोशांदे जा। करशी जोर जोशांदो पीअंदो, तव्हांजी इबादतुनि में ख़लल न पवंदो, ठीकु रहंदो, फिटफाट रहंदो, मज़ेदार रहंदो। सो करशी जोर जोशांदो वापरायो ऐं ख़ालिस अर्क सां तयारु थियलु हूंदो आहे। करशी जोर जोशांदो सालों साल उनखे ॿुधंदा अचूं था। ज़बरदस्त फार्मूलो आहे, ज़बरदस्त नुस्ख़ो आहे पाण खे सेट करण जो। करशी जोर जोशांदो वापरायो, पाण खे फिटफाट रखो। बहुत शुक्रिया बिलाल भाई, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ साईं डॉक्टर तारिक रहीम सूमर साहब, तव्हांजी बड़ी मेहरबानी और बहुत शुक्रिया जी। हाज़िर तैमूर आपका भी, आपने बहुत ही अच्छा कलाम पढ़ा। आख़िर में वींदे वींदे कुरतुल सिद्दीकी साहिबा खे गुज़ारिश कंदुसि त हू नातीअ कलाम ॿुधाइण जी सआदत माणे। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। हयाती बख़ैर, सुभाणे वरी मिलंदासीं। पंहिंजनि प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। थोरी देरि में असां हिन ई सेट ते अफ़्तार जो दस्तरख़्वान बि सजाईंदासीं। जॾहिं अज़ान ईंदी त असांखे तव्हां रोज़ो खोलींदे ॾिसंदव ऐं तव्हां पाण पंहिंजे घरनि में रोज़ो खोलींदव। असांजो अफ़्तार जो दस्तरख़्वान सजाइण में असां सां सहकार फरमाईंदो करशी जामे श्री। करशी जामे श्री वारनि जा वॾा वड़। सो मोकिलाणी न आहे। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़ जी। मरहबा आज चलेंगे शहे अबरार के पास, इंशाअल्लाह पहुँच जाएंगे सरकार
ایک بھیکاری ہے کھڑا آپ کے دربار کے پاس، ایک بھیکاری ہے کھڑا آپ کے دربار کے پاس، انشاءاللہ پہنچ جائیں گے سرکار کے پاس۔ सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।